जी नाज़रीन, सॼे मुल्क जीअं अॼु ॾहरकीअ में बि जेको पोलिंग जो अमल आहे, इलेक्शन आहे, उहा थी रही आहे। हिन वक़्तु जेको आहे पोलिंग जो अमल जारी थी चुको आहे। ॾहरकी, मीरपुर माथिलो, ॿावड़े वारे एने 198 वारे तक ते पीपुल्स पार्टी जो उम्मीदवार ख़ालिद अहमद लुंड ऐं आज़ाद उम्मीदवार भरचुंडी पीर मियां अब्दुल उर्फ मियां मिठो विच में जेको आहे इलेक्शन थी रही आहे। ऐं सूबाई PS 19 वारे तक ते पीपुल्स पार्टी जे उम्मीदवार अब्दुल बारी खान पिताफी ऐं आज़ाद उम्मीदवार नादर अकमल खान लगारी विच में इलेक्शन थी रही आहे। इन 198 वारे तक ते मियां अब्दुल उर्फ मियां मिठो ऐं पीपुल्स पार्टी जे उम्मीदवार ख़ालिद अहमद खान लुंड में बि कांटे जो मुक़ाबिलो आहे। ऐं सूबाई PS 19 वारे तक ते बि पीपुल्स पार्टी जे उम्मीदवार अब्दुल बारी खान पिताफी ऐं नादर अकमल खान लगारी विच में कांटे जो मुक़ाबिलो आहे। हिन वक़्तु जेके वोटर आहिनि उहे वॾे तादाद में सुबुह सां ई वॾे जोश जज़्बे सां हिते पहुची रहिया आहिनि। हाणे ॾिसजे त जेको आहे क़िस्मत इन्हनि उम्मीदवारनि मां कंहिंजो साथ पई ॾिए, पर हिन वक़्तु जेको पोलिंग जो अमल आहे उहो तेज़ीअ सां जारी आहे। जी।